अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू में भली कार मां सनाउल्लाह हाशमाणी मांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हमास अॻवान इस्माइल हनिया जी शहादत जे हवाले सां। ईरान में इसराइल जे हमले में हमास जो सरबराह इस्माइल हनिया शहीद थी वियो आहे। हमास तेहरान में इसराइली हमले में इस्माइल हनिया जी शहादत जी बि तस्दीक़ करे छॾी आहे, जॾहिं त हमले में संदसि हिकु मुहाफ़िज़ बि शहीद थी वियो आहे। परॾेही मीडिया जी रिपोर्टुनि मूजिबि इस्माइल हनिया ईरानी सदर जी हलबरदारी तक़रीब में शिरकत लाइ तेहरान पहुतो हो। संदसि रिहाइशगाह ते इसराइल पारां हमलो कयो वियो आहे, जंहिंमें हू शहीद थी वियो आहे। ऐं ईरान जो चवणु आहे त इस्माइल हनिया ते थियल क़ातिलाणे हमले जी मुकमल जांच करण बाद ऐं नतीजा साम्हूं ईंदा ऐं गॾोगॾु ईरान पारां इस्माइल हनिया जे क़त्ल जो जेको आहे उहो पलांद वठण जो बि ऐलान कयो वियो आहे। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जो चवणु आहे त ईरान इस्माइल हनिया जे क़त्ल जो पलांद वठणु तेहरान ते फ़र्ज़ु आहे। ॿिए पासे अमेरिका पारां बि वज़ाहत साम्हूं आई आहे। अमरीकी सेक्रेटरी ऑफ स्टेट जो चवणु आहे त इस्माइल हनिया जे क़त्ल में अमरीका मुलविस नाहे। गॾोगॾु पाकिस्तान पारां बि हमास अॻवान इस्माइल हनिया जे क़त्ल जी मज़म्मत कई वई आहे ऐं इस्माइल हनिया जे क़त्ल ख़िलाफ़ मौलाना फज़लुर रहमान पारां सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान बि कयो वियो आहे। पाण इन ते डिस्कस कंदासीं। गॾोगॾु अफ़गान हुकूमत पारां बि बयानु जारी कयो वियो आहे। अफ़गान हुकूमत जो चवणु आहे त इस्माइल हनिया जी शहादत मुसलमाननि लाइ वॾो नुक़सानु आहे। इस्माइल हनिया जी शहादत ईरान जे सिक्योरिटी इदारनि ते जी जेकी सिक्योरिटी सूरत हाल आहे उन ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। पाण इन ते अॼु जे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेकॾहिं पाण नज़र विझूं इस्माइल हनिया ते, त इस्माइल हनिया जी प्रोफाइल ते, हुनजी ख़िदमतुनि ते, त इस्माइल हनिया गज़ा जंग दौरान इसराइली हमले में इस्माइल हनिया जा 3 पुट ऐं 4 पोटा बि शहीद थी चुका आहिनि ऐं ॿुधाए पियो वञे त इन जंग में 60 खां वधीक हिन वक़्त ताईं इस्माइल हनिया जे ख़ानदान जा जेके माण्हू आहिनि उहे शहादत माणे चुका आहिनि। हमास अॻवान इस्माइल हनिया फ़लस्तीनी ग्रुप जे आलमी सिफ़ारतकारी जो किरदारु अदा कंदो हो। हुन गज़ा में जंग बंदीअ लाइ ॻाल्हियुनि में टियाकड़ी जी हैसियत सां शिरकत कई। गज़ा में सफ़री पाबंदियुनि खां बचण लाइ इस्माइल हनिया तुर्की ऐं क़तर में बि रहंदो हो ऐं फ़लस्तीन जो अॻूणो वज़ीर आज़म इस्माइल हनिया हमास जे सियासी विंग जो सरबराह हो। खेसि 2017 में ख़ालिद मशअल जी जाइ ते हमास जो सियासी विंग जो सरबराह मुक़ररु कयो वियो हो ऐं गॾोगॾु 2006 में फ़लस्तीनी चूंडुनि में हमास जी अक्सरियत खां पोइ इस्माइल हनिया खे फ़लस्तीनी अथॉरिटी जो वज़ीर आज़म बि मुक़ररु कयो वियो हो। हमास ऐं फ़तह विच में इख़्तिलाफ़नि सबबि इहा हुकूमत घणी देरि ताईं न हली सघी ऐं जंहिंखां पोइ गज़ा में हमास जी हुकूमत क़ाइमु रही ऐं इस्माइल हनिया उन जो सरबराह मुक़ररु थियो। पाण प्रोग्राम ते इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल खे बि डिस्कस कंदासीं। इन ई हवाले सां वधीक पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। परॾेही मामलनि जी माहिर डॉक्टर हुमा बकी असां सां लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम। मैडम, आज इसराइल ने जो है वो ईरान में हमला करके हमास रहनुमा इस्माइल हानिया को शहीद कर दिया है और ईरान की जानिब से ये ऐलान किया गया है कि वो इसका बदला लेंगे। तो आप समझती हैं कि अगर ईरान ने रिटेलिएट किया तो खित्ते के अंदर जो है वो अनसर्टनिटी बढ़ेगी? देखिए, अनसर्टनिटी तो बहुत है, लेकिन इस वक्त पूरी दुनिया की कोशिश ये थी कि 10 महीने हो गए इस कॉन्फ्लिक्ट को, तो जंगबंदी भी हो जाए और किसी तौर अमन हो जाए इस खित्ते में। और इनफैक्ट चाइना तो काम कर रहा था पोस्ट कॉन्फ्लिक्ट पैराडाइम पे, जहां उसने फतह और हमास के आपस में ताल्लुकात बेहतर करने की कोशिश की थी, उनको एक मेज पर बिठाया था। कुछ बातें अमेरिका में से भी ऐसी आवाजें उठ रही थी कि आर्म्स की तरसील को रोका जाए, जंग बंदी की जाए, अमन की तरफ बढ़ाया जाए। जाहिर है 40,000 के करीब फलस्तीनी औरतें, बच्चे, मर्द मर गए हैं, शहीद हो गए हैं और कोई 90,000 के करीब जो है वो इंजर्ड है। तो कब तक ये कॉन्फ्लिक्ट चलेगा? 10 महीने हो गए, 7 अक्टूबर को शुरू हुआ था। While all of this was happening, 2 चीजें डेवलपमेंट हुई हैं जो ऐसा लगता है कि इस कॉन्फ्लिक्ट को बढ़ा देंगी। 48 घंटे पहले इजराइल ने हिजबुल्लाह के जो सरबराह हैं उनको टारगेट किया और उनको खत्म करने का दावा किया, और फिर 24 घंटे पहले उन्होंने ईरान की सरजमीन पर इस्माइल हानिया को अटैक किया। इस्माइल हानिया पे ये कोई छठा अटैक था। इससे पहले भी उन पर 5 दफा अटेम्प्ट हो चुकी है। उनकी एक्सटेंडेड फैमिली के 12 लोग शहीद हो चुके हैं, जिसमें उनके अपने बेटे और उनके पोते भी शामिल हैं। ये छठा अटैक हुआ और ये कामयाब हो गया, इसमें उनकी शहादत हो गई। लेकिन जो तनाज़े की सूरत हाल है वो बहुत समझिए गंभीर हो गई है, क्योंकि जंग जो है अब वो हमास और इजराइल के बीच में नहीं है,
अब उसमें दीगर मुल्क घसीटे जा रहे हैं, उसमें लेबनान शामिल हो जाएगा हिजबुल्लाह की वजह से, उसमें इस सूरत हाल की वजह से ईरान शामिल हो जाएगा और एक बड़ा मखमसे वाली सूरत हाल है। ईरान ने कहा हम जरूर जवाब देंगे, हमारी टेरिटोरियल सोवरेनिटी वायलेट हुई है। अगर ईरान जवाब देगा तो अमेरिका ने कहा है कि हम इस एक्ट की को सपोर्ट नहीं करते, लेकिन अगर इजराइल को जरूर प्रोटेक्ट करेंगे। यानी इजराइल ईरान के जवाब को इस्तेमाल करेगा अपनी पुष्पनाही को मजबूत करने के लिए और जो उस पर जंगबंदी का प्रेशर है उसे कम करने के लिए। तो एक जिसे कहते हैं ना कि सिचुएशन आकर फंस गई है। हर सैनिटी और हर सेन बंदा यही कहता है कि जी इसका हल निकालें, लेकिन एक वॉर मॉन्गरिंग है जो आपको इजरायली प्राइम मिनिस्टर की वॉर कैबिनेट में नजर आती है। और बावजूद इसके कि तल अवीव के अंदर से भी ये आवाजें उठ रही हैं कि जंगबंदी की जाए। न्यूयॉर्क में, अमेरिका में जो कंजर्वेटिव व्यूज हैं उन्होंने एक परेड की और कहा कि हम इस जंग का हिस्सा नहीं है। तमाम यूरोपियन कैपिटल्स में इसके खिलाफ बात हो रही है, लेकिन इसके बावजूद इजराइल रिस्ट्रेन हो रहा। अब जब ये फैलेगा कॉन्फ्लिक्ट और इसमें ईरान शामिल होगा, जिसकी इजराइल पहले भी कोशिश कर चुका है कि ईरान को अटैक करके अमेरिका को जंग में घसीट ले। अब इसके जो समझिए जो अनासिर हैं वो इस बात की तरफ इशारा कर रहे हैं कि ये अब मुमकिनात में से है। तो इसलिए मैं समझती हूँ कि सूरत हाल गंभीर भी हुई है और बजाय इसके कॉन्फ्लिक्ट सिमटता कॉन्फ्लिक्ट फैल रहा है। अच्छा मैडम, हम आपसे जानना चाहेंगे कि इस्माइल हानिया साहब टर्की में भी रहे, वो कतर में भी रहे, लेकिन उन्हें टारगेट ईरान के अंदर किया गया। आपको क्या लगता है कि ईरान के अंदर जो टारगेट था, क्या वो आसान टारगेट है ईरान इसराइल के लिए? नहीं कि वो आसान टारगेट तो नहीं था, लेकिन प्रोवोकेशन जरूर थी, क्योंकि वो हलबर्दारी की उसमें नजर आए थे। तो लिहाजा उनकी जो विजिबिलिटी थी और जो मैसेजिंग था कि उनका और ईरान का बहुत नेक्सस है, ईरान से उनको कुर्बत है, ईरान में उन्हें इज्जत और तस्लीम दी जाती है, इसको इजराइल अपने लिए प्रोवोकेशन देखता है और उसने काउंटर किया इसको। और इस वक्त इस किस्म की बातें उठ रही हैं कि जो वहां पर कुछ और ममालिक की काउंसलर्स थी उन्होंने इंटेलिजेंस की सपोर्ट दी है ताकि वो ये कर सकें। बहुत बहुत शुक्रिया। नाज़रीन, मैडम हुमा बकी जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। पाण इन ई मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻूणा सफ़ीर आहिनि डॉक्टर जमील अहमद साहब, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब, अॼु पाण ॾिठो त हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो ऐं हमास अॻवान ऐं अॻूणा वज़ीर आज़म आहिनि फ़लस्तीन जा इस्माइल हानिया साहब, उन्हनि खे जेको आहे ईरान जे अंदरि टारगेट करे शहीद कयो वियो आहे। अवां सर छा पिया सम्झो त जेके हिन वक़्तु ईरान जे अंदरि टारगेट कयो वियो आहे, सबब कहिड़ा थी सघनि था त उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ईरान जे अंदरि ई टारगेट कयो वियो आहे, जॾहिं त उहे कतर में भी रहा ऐं गॾोगॾु टर्की में भी रहा, लेकिन टारगेट ईरान जे अंदरि थियो आहे? इन जे करे त शौक़ु आहे इज़राइल खे, डिमांड आहे इज़राइल जी, ऐं उन को इनखे लुकायो न आहे। खोड़ दफ़े उन चयो आहे त असांखे ईरान ते हमिलो करणु खपे, छो जे ईरान ते हमिलो न थियो। इज़राइल जी तरफ़ां इहा हमेशह ख़्वाहिश रही आहे ऐं स्टेटमेंट आया आहिनि त ईरान ते जे इन जा न्यूक्लियर जेको इहे इनरिचमेंट कनि था पिया, जेके एटम बम बनाइण जी कोशिशि कनि था पिया, त उन में इहे एटम बम ठाहे वठंदा त असांजे लाइ एग्ज़िस्टेंशियल थ्रेट थी पवंदी। छो जे इज़राइल ईअं हमेशह चवंदो आहे त ईरान उहो चवंदो आहे हमेशह त असां हिनखे सफ़ास्ती सां इज़राइल खे मिटाए छॾींदासूं। हाणे अचो ॿिए पॉइंट ते, जेको नेतन्याहू जॉइंट सेशन कांग्रेस जी ऐं हाउस ऑफ रिप्रेज़ेंटेटिव जी हींअर उन में ख़िताब कंदे तमामु जोशीलो उनजी स्पीच हुई। उन में उन चई छॾियो आहे त असां जेको इहो नेक्सस ईरान जो नेक्सस ईवल जो उन लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे पार्लियामेंट में, नेतन्याहू जे 4-5 ॾियारा थिया, त चयो नेक्सस ऑफ ईवल आहे, इनखे असांखे तोड़णो पवंदो, ईरान खे सोगो करणो पवंदो। ईरान दुश्मन आहे इज़राइल जो, जे ईरान खे सोगो न कयोसीं, ईरान खे हमिलो ऐं क़ाबू न कयोसीं त ईरान जेको आहे सुभाणे अमेरिका ते हमिलो कंदो। त जेको इज़राइल जो दुश्मन उहो अमेरिका जो दुश्मन, ऐं अमेरिका जो दुश्मन इज़राइल जो दुश्मन, असां ॿिन्हिनि जो दुश्मन ईरान। इहो नेतन्याहू करे आयो आहे हुते स्पीच, जंहिंमें 50 भेरे उहे स्टैंडिंग ओवेशन उथी उन्हनि तारियूं वॼायूं जेके उते मौजूदु हुया कांग्रेसमैन। त उनखे ॾिसो, ज़हन में रखो त
त इन जो मतिलबु इहो आहे त बाक़ी जेके इन मीटिंगूं कयूं आहिनि जो बाइडन सां ॿियनि सां उन में कुझु न कुझु अंडरस्टैंडिंग ॾेई आयो हूंदो त वाह असां लाइ मुसीबत आहे, असां लाइ एग्ज़िस्टेंशियल थ्रेट यानी इज़राइल लाइ थी पई आहे। 9 महीननि खां उहो लॻा पिया आहिनि, 40,000 माण्हुनि खे मारे छॾियो आहे, शहीद करे छॾियो आहे। तंहिं हूंदे बि उहो चवे थो पियो त असांजो मक़सदु हल पूरो न थियो आहे। त हाणे इन जो मतिलबु इहो थियो त कुझु न कुझु अंडरस्टैंडिंग हूंदी। तव्हांजे हाणे सवाल जो जवाबु त तुर्कीअ में न कयो आहे, कतर में उन न कयो आहे, ईरान में अची छो कयो आहे? ईरान खे बछ ॾिनी आहे त ईरान थोरो अॻिते वधे ऐं ईरान हाणे ज़ाहिरा रिटेलिएट कंदो। सुप्रीम लीडर चई छॾियो आहे, तमामु खुलनि लफ़्ज़नि में चई छॾियो आहे सुप्रीम लीडर ते असां ईरान जी सरज़मीन ते इहो थियो आहे, इहो ईरान ते हमलो आहे, असां इन जो प्लान कंदासीं। इहे ई अखर मिलंदड़ जुलंदड़ ॻाल्हि उन कई जेके सीरिया में जंहिं वक़्तु 14 अप्रैल ते सीरियन उन ते काउंसलेट सीरिया में ईरानियन काउंसलेट ते इज़राइलनि हमलो कयो हो, उन वक़्तु बि सुप्रीम लीडर जेका ॻाल्हि कई 4 ॾींहंनि खां बाद उन ॻाल्हि खे पूरो करे ऐं हमलो कयो। पहिरें दफ़े हमलो थियो ईरान जी सरज़मीन खां, हमलो थियो इज़राइल जी सरज़मीन ते हिस्ट्री में, उन खां पहिरियां न थियो। हाणे इन खे तव्हां बुनियादु ठाहियो, इन ॻाल्हि खे ज़हन में तव्हांजा नाज़रीन रखनि। उन खां बाद सोचो त हाणे जेको ईरान इहो कमिटमेंट करे चुकियो आहे पंहिंजे माण्हुनि सां ऐं दुनिया खे ॿुधाए छॾियो आहे त असां प्लान कंदासूं त ज़ाहिरा उहो जेको आहे हमलो इज़राइल ते जेको कंदो, जंहिं नमूने सां कंदो, उहा ईरान खे ख़बर हूंदी। पर हिकिड़ो आम माण्हू हिकिड़ो तजिया निगार जेको असां जहिड़ो आहे उहो आराम सां तजियो करे थो सघे त पहिरियां खां वधीक ख़तरनाक हमलो कंदो ईरान। हाणे जेॾी महिल ईरान हमलो कंदो त इज़राइल त इहो चाहे थो पियो त रिटेलिएट करे। इन विच में हिकिड़ी ॻाल्हि आहे जेको अमेरिका जे इंट्रस्ट में हिन वक़्तु न आहे त सॼे ख़िते में बाहि भरी पए। छो न आहे हुनजे इंट्रस्ट में अमेरिका को सॼण त आहे न सॼे ख़िते जो। इन करे हुनजे आहे अमेरिका चाहे थो पियो त इहे सॼे रीजनल वार न थिए, बसि गाज़ा खे सोगो करे जेको इज़राइल चाहे थो कराए था ॾियूं, उहो सपोर्ट पूरी करे थो पियो। तक़रीबन 200 टन 175 टन बामोना मोकिले छॾिया आहिनि इज़राइल। बाक़ी मदद जेको करे थो पियो डॉलर बिलियन ऑफ डॉलर जे हिसाब सां उहो ॾिए थो पियो। कुझु त गाज़ा खे भले सोगो करे वठो, ॿियनि कंट्रियुनि ॾे न वञो। पर हाणे इज़राइल छो थो चाहे त कंहिं लिहाज़ सां अमेरिका खे अहिड़े हिसाब सां सकिन करे वठूं, अहिड़े हिसाब सां ॻेले वठूं इन मामले में त अमेरिका हमले में शामिल थी वञे। ऐं उहो उन सूरत में मुमकिन थींदो जीअं त लॉयड ऑस्टन हाणे हिन बयानु ॾिनो आहे, फिलिपीन जो दौरो पियो करे, मिनिस्टर ऑफ डिफेंस, सेक्रेटरी ऑफ स्टेट डिफेंस जंहिंखे चवंदा आहिनि अमेरिका में, उन बयानु ॾिनो आहे फिलिपीन मां त मूंखे सभु डिटेल मूं वटि न आहिनि, सुबुह जो बयानु ॾिनो हुन त पर असां हिकिड़ी ॻाल्हि ॼाणाए था छॾियूं त असां किथे में बाहि नथा चाहियूं त भरे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, इहो चवे थो वज़ीर हुननि जो, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त असां जेॾी महिल इहो थियो हमलो ईरान जे तरफ़ां ते असां बीहंदासूं इज़राइल जे पासे। इन जो मतिलबु इहो थियो त इन ख़िते में जेॾी महिल बाहि भरंदी त हाणे इहो पुराणो ज़मानो न आहे। इन वक़्तु रशिया जेको उन ईरान सां लॻापा, रशिया जो इंट्रस्ट मिडल ईस्ट में, चाइना जो इंट्रस्ट मिडल ईस्ट में, चाइना जा 400 बिलियन डॉलर जो नेक्स्ट 10 इयर्स में जेको उन्हनि जो आहे ईरान सां मुआहिदा थियल आहिनि, जेको ईरान सां इंटेलिजेंस गैदरिंग जो मुआहिदो थियल आहे, जेके ईरान सां इक्विपमेंट एंड वेपन जो मुआहिदो थियल आहे चाइना जो, उहो उनखे ऐं पोइ चाइना जे पंहिंजे इंट्रस्ट इन ख़िते में, जिन ख़िते में चाइना न चाहींदो त बाहि भरे ऐं चाइना भी ईरान खे सोचींदो त बाबा लिमिटेड वे में करे वठो। पोइ इन दफ़े बि ईरान खे इंगेज कयो हो, जेके तजिया निगार चवनि था पिया, मुंहिंजी बि जेका तजियो आहे ऐं कुझु इशारा बि आहिनि, जंहिंजे तहत चाइना बि ईरान खे जेॾी महिल उन हमलो कयो इज़राइल ते, उन जी इहा ई तमन्ना हुई चाइना जी। चाइना इन ई उन ॻाल्हि खे ईरान खे सम्झाइण जी कोशिशि कई त तव्हां अहिड़ो हमलो न कयो त बाहि भरी पवे, तव्हां लिमिटेड पंहिंजी वक़ार खे, इज़त खे बचाइण लाइ जेको हमलो करिणो आहे
नुक़सान वारो सिविलियन साइड ते तल अबीब साइड ते नुक़सान न थिए। तव्हां ओड़ो कयो त तव्हांजो दिलि थरी पवे। पर उन वक़्तु अमेरिका विच में बीठो हो ऐं अमेरिका उन प्रेशर ॾिनो तमामु ठाहे दॿाए इज़राइल खे त तव्हां हाणे हिन बदिले जो जवाबु तमामु टोकन 2-5 इहे मिज़ाइल हणी तव्हां बि पंहिंजी सेटिस्फेक्शन करे वठो। हाणे ॾिसणो इहो आहे, हाणे ॾिसणो इहो आहे। जी इते हिकिड़ो सवाल ॿियो मां अव्हां खां कंदुमि। अव्हां सॼो तफ़सीली पस मंज़र ॿुधायो इन्हनि सभिनी मामलनि जो। इते OIC जे किरदार ते अव्हां छा चवंदा? OIC जी जेकी असां वटि तंज़ीम आहे उनजो को किरदारु नज़र न पियो अचे, यूनाइटेड नेशंस जो किरदारु नज़र न पियो अचे। पहिरियां असां ॾिसो क़ासिम सुलेमानी जी शहादत थी, उनखां बाद में ॿिया मुख़्तलिफ़ जेके मुस्लमान अॻवान उन्हनि जी शहादत थी। जीअं गुज़िरियल राति बैरूत ते हमिलो करे हिज़बुल्ला जे कमांडर खे दावा कई पई वञे इसराइल पारां त असां मारियो आहे, लेकिन हिन वक़्तु हिज़बुल्ला त उनजी तरदीद कई आहे। अॼु इस्माइल हानिया जो त असांजी OIC किथे स्टैंड करे थी? न OIC त ज़ाहिर आहे जेके उन जा पुराणा रेज़ोल्यूशन उहे पढ़ी वठूं ऐं उनखे असां ख़बर पइजी वेंदी। गाज़ा जे मामले में OIC जी 2 मीटिंग्स थियूं आहिनि, हेड ऑफ स्टेट्स ऐं हेड ऑफ गवर्नमेंट जूं। उन ॿिन्हिनि जा रेज़ोल्यूशन जेके आहिनि उन्हनि खे मां तमामु गॾाए उन जो मफ़हूम तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाए थो छॾियां त उन्हनि कंडेम कयो आहे। उन्हनि कयो आहे त असां फ़लस्तीन सां बीठा आहियूं। OIC जे पंहिंजे चार्टर में लिखियल आहे चैप्टर 1 में, ऐं उन खां अलावा आर्टिकल 18 में लिखियल आहे त हू हमेशह फ़लस्तीन जो साथ ॾींदा अथऊं। फ़लस्तीन जो लिखियल आहे बाक़ाइदे चार्टर में। इनफैक्ट OIC जो वजूद बि इन करे आयो, पर OIC हिन मामले में त 0 बिल्कुलु तक़रीबन ॿुड़ी जे खां मथे न वधंदी आहे। त उन्हनि खां तवक़ो न कयो, पर इन दफ़े ॻाल्हि बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। ॻाल्हि बिल्कुलु इन मामले में उन जो न्यू टर्न जंहिंखे चवंदा आहिनि न, नओं मोड़ अची वियो आहे हुन में। उहो कहिड़ो त ही इस्माइल हानिया को मामूली माण्हू त न हो, उहो फाउंडर हो, उहो तहरीक जो मुहर्रिक हो। उहो यासीन शेख खे जेॾी महिल शहीद कयूं उन खां बाद 15 सालनि खां 20 सालनि खां इस्माइल हानिया ही फ़क़ति इन सॼे तहरीक खे अॻिते वधाए थो पियो। ऐं इहा तहरीक फ़क़ति हाणे OIC कंट्रीज़ जा माण्हू या मुस्लमाननि में पंहिंजी जाइ ते, पर इन जी हमदर्दियूं सॼी दुनिया में और अवाम में जेके दर्द दिल रखण वारा माण्हू आहिनि, जेको हया जो सुर रखण वारा माण्हू आहिनि, उन्हनि जो प्रेशर मुख़्तलिफ़ मुल्कनि में यूरोप ते हो, अमेरिका ते हो। हालांकि उन्हनि जा गवर्नमेंट नथा कनि, नथा ॿुधनि उन्हनि जी ॻाल्हि। उन्हनि जो सबब बि मां ॿुधाए थो छॾियां त अमेरिका पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि छो नथो ॿुधे, बर्तानिया पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि छो नथो ॿुधे, एतिरा जुलूस जलसा एतिरो प्रेशर यूरोप छो नथो ॿुधे, उनखे ते बि मां अची थो वञा। पर ही पहिरियां मैं मुकमल करे वठां त ही जेके इन प्रेशर जे बावजूद जे ही मामिलो वधे थो पियो ऐं इहो मामिलो वधंदड़ नज़र थो अचे पियो त ही गल्फ वारा जेके असांजा रूलर्स आहिनि इन्हनि जी कुर्सियूं लुॾणु शुरू थी पवंदियूं। ऐं जेॾी महिल इन्हनि जी कुर्सियूं लुॾंदियूं त इन्हनि वटि को चारो हूंदो ई न। इहे बि चवंदा त ठीकु आहे असांजी वस थी, असां हाणे पंहिंजे अवाम जे साम्हूं नथा बीही सघूं। हालांकि पूरो कंट्रोल में आहिनि, फ़िलहाल कंट्रोल कई वेठा आहिनि पंहिंजे अवाम खे। उन्हनि जी जेका मंशा, उन्हनि जी ख़्वाहिश, उन्हनि जी दिलि जेको फ़लस्तीनियुनि सां आहे उन्हनि खे दॿायूं वेठा आहिनि। पर जेॾी महिल उहे उथंदा त ज़ाहिर आहे इन्हनि खे पोइ छॾिणो पवंदो पंहिंजी हुकूमतनि जो बि। पोइ इज़राइल जे ख़िलाफ़ उहे सभु गॾिजी वेंदा। इज़राइल खे इहो ई त खुटको आहे त हाणे असां कामयाब त थियासीं न, ही माण्हू सभु जेके आहिनि जी वधी थी वई त ही त असांजो एग्ज़िस्टेंशियल थ्रेट थी पवंदो असां लाइ। असां इज़राइल त बर्बाद थी पवंदो। त इन करे हू चाहे थो पियो त असां उन खां पहिरियां जेको सभिनीनि में वॾो ऐं ताक़तवर मुल्क आहे इन खिते में, ईरान, असां पाकिस्तान ऐं इंडिया खे हिन में छॾियो, ईरान जेको आहे हिन में, त हू उन खे न्यूट्रलाइज़ कयो। छो न्यूट्रलाइज़ कयूं त ईरान जी इनरिचमेंट जेका लेवल पहुची वई आहे उहा 65% ताईं पहुची वई आहे। जेॾी महिल JCPOA जेके न्यूक्लियर डील आहे उहे ट्रम्प जे ज़माने में ट्रम्प उतां उन निकिरी वियो उन डील मां, त ईरान दुनिया खे ॿुधाए छॾियो त हाणे आज़ादु आहियूं असां उन एग्रीमेंट जे तहत पंहिंजी एटम बम न पिया ठाहियूं, असां इनरिचमेंट न पिया कयूं, असां पंहिंजे सिविलियन इस्तेमाल लाइ पिया कयूं। पर जंहिं वक़्त खां वठी पोइ 4.5 सालनि खां हू उन्हनि पंहिंजो सिलसिलो शुरू करे छॾियो।
हाणे इन लेवल ते बीठा आहिनि त उन एटम बम चाहिनि त हफ़्ते 10 ॾींहंनि में ठाहे वठनि त जॾहिं इन जे करे इज़राइल खे ख़बर आहे त ईरान वटि एटम बम अची वियो त इज़राइल जी का हलंदी न सॼे इलाइक़े में। इन जे करे इज़राइल पंहिंजी वस कंदो ॿिनि सबबनि जे करे। पहिरियों सबबु त इज़राइल जेको आहे उन ख़बर आहे त इहो ईरान वटि एटम बम आयो त उन्हनि जी जेका आहे दादागिरी उहा ख़तम थी वेंदी पूरी ऐं पोइ इहे ॾाढाई न करे सघंदा। ॿियो ख़तरो उन्हनि खे इहो आहे त गाज़ा जो जेको या फलस्तीन में जेके कब्ज़ो कंदा आया आहिनि 1948 खां वठी उन्हनि 454 ॻोठनि खे तबाह करे ऐं उहो माण्हुनि खे लॾाए फलस्तीन में धिको ॾिनो। पोइ 67 में जंग करे उतां धिको ॾेई गाज़ा स्ट्रिप में आंदऊं ऐं हाणे हितां धिको ॾेई इजिप्ट खे रिक्वेस्ट कनि था इज़राइल वारा त पंहिंजी जेको आहे इहो डेज़र्ट यानी पंहिंजो सेनाई जेको आहे हिते तव्हां जाइ ॾियो त इन्हनि खे हिते शहर ठाहे ॾियो ऐं असां हितां कढूं था पिया। त हीउ ग्रेटर इज़राइल जो उहो ख़्वाहिश आहे उहा प्लैनिंग आहे जेके 1897 में जेके इन्हनि फ़ैसिलो कयो ग्रेटर इज़राइल जो त हू सिलसिलो उहे ख़्वाब ही चाहिनि था पिया थियनि पर उहो ख़्वाब नथो लॻे त ही उन खे हासिल करे सघंदा ऐं लॻे थो पियो त इहे हरू भरू खिते में बाहि ॿाराईंदा ऐं असां लाइ हिकिड़ी मुसीबत थी पवंदी ऐं असां इन मुसीबत खे न सही सघंदासीं। अच्छा डॉक्टर साहब ॿियो मामिलो इहो बि आहे त ईरान पारां ऐलान कयो वियो आहे त असां जी सरज़मीन इस्तेमालु थी आहे त असां इन जो बदिलो वठंदासीं ऐं तेहरान ते इहो फ़र्ज़ु आहे। ॿिए पासे ॾिसूं पिया त ग़ज़ा जे अंदरि हिकिड़ी जंग हले पई मुस्लमाननि जो रतु वहे पियो हुते केरु बि उनखे बंदि कराइण लाइ हिन वक़्त ताईं जोगा क़दम न खयां विया आहिनि। जेकॾहिं ईरान रिटेलिएट करे थो बदिलो वठे थो त तव्हां सम्झो पिया त ख़िते जे अंदरि का हिकु ॿी वरी जंग शुरू थियण वारी आहे? न ख़िते जे अंदरि त यकीनन जंग तव्हां चओ या एस्कालेशन ऑफ कॉन्फ्लिक्ट चओ पर उहो जंग ई तव्हां चवंदव तो बिल्कुलु उहो डिपेंड थो करे हाणे जेके मथियां हिकु ॿ ॾींहं बचिया आहिनि इन में जेको ईरान जे तरफ़ां हमिलो थींदो उन जी जेका इंटेंसिटी थींदी उन इंटेंसिटी ऐं नुक़सान जेको थींदो इज़राइल में उन हमले जो ऐं इज़राइल में हमिलो मां इन करे थो चवां त पहिरियां ही हमिलो कंदा हुआ हिकु ॿिए जे इंट्रस्ट खे हिकु ॿिए जे मुल्क खां ॿाहिरि पर हाणे जॾहिं खां वठी उहो झाको लथो आहे ईरान जो जंहिंमें ईरान फर्स्ट टाइम हिस्ट्री में पंहिंजी सरज़मीन तां इज़राइल जे सरज़मीन ते हमिलो कयो आहे। हाणे उन खां बाद ईरान लाइ तमामु ॾुखियो हूंदो त इज़राइल खां अलावा ॿियनि किथे उन जे इंट्रस्ट ते हमिलो कनि माना इज़राइल ते हमिलो कंदा त डिपेंड थो करे त केतिरो ख़तरनाक हमिलो कनि था पिया। उन हमले में जे तलबीब ताईं ॻाल्हि पहुची वई पोइ त जंग आहे ई आहे ऐं पोइ जंग जेॾी महिल शुरू थी जंग खे दुनिया में शुरू करणु सवलो आहे। जंग खे पोइ हुनजो रुख किथे बीहंदो पुठ कहिड़े साइड ते वञी बीहंदो इहा ख़बर न हूंदी आहे। पोइ जंग में एक्सीडेंटल मामला बि थींदा आहिनि। US जे तरफ़ां उन्हनि जे डिफेंस मिनिस्टर जीअं मां चवां पियो त उनखे ॿुधाए छॾियो आहे त असां इज़राइल सां बीहंदासूं। तंहिंजो मतिलबु इहो थियो त इहे ॿ जेके बहरी बेड़ा आहिनि जेके हिते बेसिस आहिनि इन खिते में जेके गल्फ कंट्रीज़ में कुवैत में बहरेन में कतर में बाक़ी सऊदी अरब में त माना हू सभु एक्टिवेट थी वेंदा अमेरिका जा। जे हू एक्टिवेट थींदा त ईरान जी प्रॉक्सीज़ आहिनि जंहिंमें होतीज़ आहिनि हिज़बुल्ला आहिनि इराकी मलेशिया आहे सीरिया में आहे त ही सभु एक्टिवेट थी वेंदा। इन खां अलावा स्प्लिंटर ग्रुप्स आहिनि जाॾे काॾे उहे एक्टिवेट थींदा ते अमेरिकन इंट्रस्ट आहिनि हिते अमेरिकन बेसिस हिते आहिनि। पोइ टिट फॉर टाइट जो जेको मामिलो शुरू थींदो त ज़ाहिर आहे अमेरिका इज़ अ मिलिट्री माइट अमेरिका जी अञा बि ताक़त तमामु वॾी आहे। पोइ हू छा इहे धके ते पचाए सघंदो किथे उन मामले में जीअं त डिफेंस जो मिनिस्टर चवे पियो को 4 महीना थिया त असां गाज़ा खे निस्तो नाबूद करण लाइ जे असांखे न्यूक्लियर इस्तेमालु करणो पियो त असां कंदासीं। हीअ ॻाल्हि उहो चई चुको आहे इज़राइल त ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का ॻाल्हि थी त पोइ ज़ाहिर आहे रशिया इहा चुपड़ी करे न बीहंदो ऐं ईरान वटि बि हाणे अहिड़े लेवल ते ईरान पहुची वियो आहे त ॾींहंनि में 2-3 ॾींहंनि 4 ॾींहंनि में या शायदि पहिरियां करे वेठो हुजे दुनिया खे फ़िलहाल ख़बर न आहे। इहा ख़बर आहे त ईरान
उन स्टेज ते पहुची वियो आहे त हू ॾींहंनि में हू जेको आहे पंहिंजो एटम बम ठाहे ऐं किथे किथे ईरान मजबूर न थी वञे त उन स्टेज ते उहो पहुचे ऐं उनखे इस्तेमालु करण लाइ मजबूर जे थी वियो त दुनिया काॾे वेंदी, तव्हां ऐं असां काॾे वेंदासीं। असां पाकिस्तान ते वेझड़ो बिल्कुलु वेझड़ो मुल्क आहे ऐं इन जा असरात ॿिनि क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़ो त चङो अलाह न करे त हीअ थिए, पर जेकी हाणे इहो मामिलो वधे थो कंहिं पासे बि वेही थो सघे, इहो मामिलो कंहिं पासे बि निकिरी थो सघे। असांजी तमन्ना इहा आहे त न थिए इहो, पर तजियो करणु ज़रूरी आहे त इहे पॉसिबिलिटीज़ हाणे वधंदी थियूं वञनि। इहो त रहियो हिकिड़ो मामिलो। पाकिस्तान जहिड़ा मुल्क अहिड़े मामले में पीछिजी वेंदा छो जो उनजी इकोनॉमी अहिड़ी त हाणे पुअर थी पई आहे, अहिड़ी त इकोनॉमी वीक थी पई आहे त जेके जंग जा असरात ॿियनि परॾेही मुल्कनि में हूंदा आहिनि उन्हनि जा असरात एतिरा उन्हनि जे ॿियनि मुल्कनि ते पवंदा आहिनि। असां ते तेल ते बि पवंदो, छो तेल सॼो उतां थो अचे, इम्पोर्ट ते पवंदो, फ्रेट ते पवंदो असांजो, असांजी एक्सपोर्ट जी तबाही थी पवंदी, असांजी महांगाई जेका हाणे आहे उन खां 20-30 चोण थी पवंदी, असांजा माण्हू बुख मरंदा। ये बुख मरंदा त चुप करे त न वेहंदा न, उहो कंहिं न कंहिं मामले में ॿाहिरि निकिरंदा त ज़ाहिर कंहिंजी ॻिची पवंदा। ऐं पॉलिटिकल इंस्टेबिलिटी पहिरियां ई असां वटि एतिरी आहे त उन में अहिड़ो को लीडर असां वटि न आहे जेको उन्हनि खे थधो करे सघे त बाबा हे ॿियनि जी परॾेही जंग आहे, तव्हां हिन में पंहिंजे मुल्क खे बचायो, तव्हां पंहिंजे मुल्क में इनस्टेबिलिटी न पैदा कयो। त हीउ ॿुधाइण वारो, हीउ सम्झाइण वारो, उन्हनि जी ॿुधण वारो, लीडरनि जी माण्हू ॻाल्हि ॿुधनि, उन खां असां टपी पिया आहियूं त असां जहिड़े मुल्कनि ते वधीक असरु पवंदो। तुर्किया जेको आहे उन पहिरियां ई उनजो सदर 29 तारीख़ धमकी ॾेई चुको आहे त असांखे फौज पंहिंजी लाहिणी पई त असां उन ते बि असां जेको आहे न हेजिटेट कंदासूं। त ही सभु मामला इन्हनि डाट्स खे तव्हां कनेक्ट कयो जेकी मां हींअर तव्हांजे साम्हूं तव्हांजे नाज़रीन लाइ पेश कया त नेतन्याहू जो विज़िट अमेरिका जो, उनजो 50 भेरे माण्हू जेके कांग्रेसमैन उथी उनखे एप्रिशिएट कनि पिया, 50 भेरे उथिया पोइ वेठा, स्टैंडिंग ओवेशन चवंदा आहिनि उनखे, उहो तव्हां ज़हन में रखो। इज़राइल जी तमन्ना ख़्वाहिश तव्हां ज़हन में रखो जेको मां ज़िक्र कयुमि। ही सभु शयूं ॾिसो डिप्लोमेसी केतिरो कमु थी करे। मां जीअं तव्हांखे हींअर ज़िक्र कयुमि त इहो इन वक़्तु इंट्रस्ट में न आहे अमेरिका जे, न ई चाइना जे इंट्रस्ट में आहे त ही एस्कालेट थिए। रशिया चाहींदो त अहिड़ो को मामिलो थिए त असांजी पचर छॾनि यूक्रेन खे, असां बिल्कुलु जेको आहे उनजो मसइलो हल करे वठूं, उन ते वरी उन सां एग्रीमेंट कयूं, कब्ज़ो कयूं, कुझु न कुझु उहे बाहि हिते वरी उन्हनि जी पचर छॾनि त हू त रशिया लाइ त इहो पहिरियां ई उन लाइ ठीकु आहे त भाई हाणे हिन साइड ते अची विया आहिनि। असांजी थोरो जॾहिं खां वठी गाज़ा जो मामिलो वधियो आहे तॾहिं खां वठी यूक्रेन जो मामिलो हुते थोरो ढरो पियो आहे नेटो जी तरफ़ां। जी ठीक है डॉक्टर साहब, वॾी महिरबानी हमारे प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जे ॻाल्हि ॿोल ॿुधी, डॉक्टर साहब इन सॼे मामले ते तफ़सीली तौर अव्हांखे आगाह कयो, पंहिंजो नुक़्ते नज़र अव्हांजे साम्हूं रखियो ऐं गॾोगॾु डॉक्टर जमील अहमद ख़ान इहो बि ॿुधायो त जेकॾहिं ईरान जेको आहे सो इसराइल खां बदिलो वठे थो त उनजा बाक़ी मुल्कनि ते कहिड़ा असर पवंदा ऐं जेकॾहिं इहो जेकी छिकताण आहे उहा वधे थी त उनजा पाकिस्तान ते बि असर पइजी सघनि था ऐं आम माण्हू बि मुतासिर थी सघे थो। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं त शॉर्ट ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं मुल्की मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं।